नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं गाइजा पुलिस पारां SP लाड़ेवट बना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल सिद्दीक़ जलबाणी के वारिसनि गाइजा पुलिस ख़िलाफ़ जलबाणी लाड़ेवट लाश रखी संदसि लाश रखी धरणो हयो वियो आहे ऐं टेरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त पुलिस मुक़ाबिलो हुयो या उन्हनि जो छा उनजी हक़ीक़त आहे, छा उनजी ख़्याल आहिनि। अचो उन्हनि जे वारिसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजा पुट कल्ह रोड सां ॿ ई पुट विया हुआ, न कुछ हथियार अथनि न का शइ बि कान्हे। गुलाम मुस्तफ़ा अबड़े ड्रामो करे असांजे मुखालिफ़ धुर खां पैसा गांगरनि खां वठी गुलाम मुस्तफ़ा अबड़े हिकु पुट मुंहिंजो मारे लाश मोकिलियो आहे, ॿियो पुट मुंहिंजो गुम थी वियो आहे जेको हिन वक़्तु ताईं ज़ाहिर कोन थियो आहे। पोइ चांहि पीअण जे लाइ बीहे थो होटल ते, ईअं दुनिया हले थी पई, रोड सां हले थी पई, त उन्हनि खे पकड़े मारण इहो कहिड़ो मुक़ाबिलो आहे। हे ॾेखारे सही जंहिंखे फुर कई अथऊं, जंहिंखे अगवा कयो अथऊं, उनखे ॾेखारे सही न, उहो फरियादी त ॾेखारे कहिड़ी गाॾी आहे, कहिड़ी गाॾी खसी आहे हिननि ऐं कंहिंखे पकड़ियो अथऊं, उहो फरियादी त अचे। ईअं बसि हिननि जे तव्हां थोरो थींदो त मुक़ाबिलो थियो आहे, छाजो मुक़ाबिलो कयो आहे हिन। हा फुर करे थो बीठो, फुर जेको फरियादी आहे उहो वठी अचे, जंहिं बि केस कयो आहे उहो वठी अचे, ज़ाहिर थिए साम्हूं थिए। ईअं त न आहे त बसि जेको पकड़ण मारण इहा किथां जो कानून आहे। असां हिन महिल चीफ जस्टिस खे अपील था कयूं त जो बि असां सां हिन महिल ज़ुल्म थियो आहे असांखे इंसाफ़ खपे। न साईं ॾुआरी बुआरी कोन हुया, बाक़ी ज़ाती मसइलनि जा हिकु केस इंसान जा मतिलबु पुलिस पंहिंजे हथरादू जेके केस आणंदी आहे उन्हनि में जेको आहे सो मथां को हिकु अधु केस हुजनि बि सयूं जेको आहे सो पुलिस मुक़ाबिलो पंहिंजा कूड़ा केस पुलिस जा, बाक़ी ॿियो अहिड़ो कोई बि केस न फुर न का शइ कुझु न धाड़ो न का ॻाल्हि कुझु न। नाजाइज़ी छोकिरा वेठा थिया जेको आहे सो धड़ो स्टाफ ते, उतां जेको आहे छोकिरनि खे पकड़े ऐं जेको आहे सो माना गोली हई वई आहे हिन सिद्दीक़ खे। बाक़ी हिकिड़ो छोकिरो असांजो अली जान जेको आहे सो उहो गुम कयो वियो आहे, हिन महिल ताईं असांखे पतो न पियो आहे त तूं काथे SHO छॾियो आहे। सिद्दीक़ जे वारिसनि ऐं वालिद साहिब खे ॻाल्हि ॿोल ॿुधो, उन चयो आहे त होटल तां गिरफ़्तार करे पूरो मुक़ाबिलो ॼाणाए, हिकु मुंहिंजे पुट खे मारियो आहे, ॿिए पुट खे मुंहिंजो गुम कयो आहे। असांजो कंहिं गांगरनि बिरादरी सां हिकु तकरार हले पियो पुराणो, उन तकरार मुताबिक़ मुखालिफ़नि पैसा वठी करे सिद्दीक़ खे मारियो आहे, जंहिं करे अलाफ़ पहिरियों नोटिस वठनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं गुम थियलनि खे बाज़ाब कराए ज़ाहिर कया वञनि। कैमरामैन आकिब बिरोही सां गॾु अयूब बिरोही, सिंध TV न्यूज़ मधे जी।